इंडिया बावल बुलंद सलवार पढ़ो खानदान एड़ी सलवात पढ़ो जो मशहद इमाम रज़ा जो हरम याद अची वने बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला नारे तकबीर अल्लाह के आलम जो नालो बुलंद आवाज़ सां गजी नारे तकबीर नारे रिसालत नबी के सुल्तान जो सोना नालो बुलंद आवाज़ सां नारे रिसालत बैयत बुलंद करे सोनो नारो नारा हैदरी खानदान लहराते बुलंद तर सलवात आज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह अशरफुल अंबिया वल मुरसलीन व खातमुन नबीयीन व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सोने नबी जी रात सोनी सलवात अम्मा बादो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन जी ज़ात सोनी सलवात ने जी ढिली सलवात न सभिनी खे ईंदी आहे बुलंद आवाज़ सां सलवात कंदा शायरात हुसैन ने जिक्र खुदा को आला बना दिया रुबाई ते पूरी तवज्जो है कदर रुबाई न का बाद जिक्र मसाइल हुसैन ने जिक्र खुदा को आला बना दिया बेनाम थी करबला उसे मौला बना दिया बेनाम थी करबला उसे मौला बना दिया देख कितना पाकीज़ा खून है हुसैन का जब गिरा खाक पे उसे खाके शफा बना दिया जी सोनो नारो नारा हैदरी बाबा ने बुलंद सलवात बस हुसैन जा मातमदा इज्जत जो बड़ी थी तो मुसीबत भी बड़ी थी किस बद नजरे की नजर लगी कि ये घर मातमी हुए आज जो दी भी नहीं है जदी का घट न है मरहबा मरहबा है कहां जाची वने तुझी मुझी बख्श जला काफी नहीं है जदी सादात जा 72 कजिया आज सादात जा 2 कजिया एक 22 सालन जो बुढ़ड़े इमाम जो गलाजो मलका ज़ंजबार मुझी मलका साइन फिजा जो जनाजो मरहबा मरहबा हर मंजिल ते इमाम सां गॾु रही जनाब सकीना मरहबा आफरीन हर मंजिल ते जाते मंजिल अचे सजाद भाव के पानी जंजीरन ते हारे चवे तुंहिंजा थधा थी पवन मरहबा मरहबा आफरीन तुझा थदा थी पवन हो मुझा करबला जा गरीब हिकड़ो तू बचो मुझो गरीब जो सहारो शाम जे जिंदान अकेलो मिलिस
सजो सजो नी बाबा बाबा करे रोए आ शाम जा दरो दीवार हली वञनि जंहिंमहिल बाबा बाबा करे रोए आ शाम जा ॿार खीर पीअण छॾे ॼनि काफ़ी ॾींहंनि खां बाद शाम जो मस्तूरात पंहिंजे शोरनि खे चयूं वञी हाकिम शाम खे चयो आहे जेका बची ज़िंदान में रोए थी रोअण खां बाद असांजा ॿार खीर नथा पीअनि इन जो को टाइम मुक़ररु करे आ या ॾींहं जो रोए आ या राति जो रोए आ हो कंहिं इमाम खे रोअण वारो सॾु कयो वियो मुंहिंजो चौथे इमाम खे भेण बि हुनजी पई रोए तरकीब बि मुंहिंजे मौला खां पियो पुछे ऐं कमीना चए थो ॾसे आ ज़िंदान में बाबा बाबा करे केरु थी रोए सैयद फरमाया मूं ग़रीब जी भेण जो नालो आयो रजुरनो मुंहिंजो चौथो इमाम चए पियो भेण खे चई आ या ॾींहं जो रोए आ राति जो रोए आ कई अहिड़ी तरकीब ॾसे आ जो तुंहिंजी भेण बाबे खे घणो न रोए आ केॾी इमाम कड़ियूं पुंजे चए थो मूंखे बाबा जो सर ॾे वरी मुंहिंजी भेण न रोईंदी मरहबा मरहबा आफ़रीन मूंखे बाबा जो सर ॾे वरी मुंहिंजी भेण न रोईंदी न रोअण जो नालो आयो कमीनो चयो तो वाकई न रोईंदी रजुरनो मुंहिंजो चौथो इमाम कड़ियूं पुंजे चए तो कमीना न हिन दुनिया ते हूंदी वाह 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 मरहबा न हूंदी न वरी रोईंदी बस हुसैन जा मातमदार मुद्दत खां बाद ज़ख्मी बाबे जो सर ज़ख्मी पुट जे हथनि ते आयो करबला जे ग़रीब जूं कटियल रगां सजे जूं ज़ुल्फूं खबे खबे जूं ज़ुल्फूं सजे करबला जी तती रेत मुंह ते दाढ़ी चुमे करबला जे ग़रीब जो पुट फरमाए तो बाबा कीअं थी गुज़रे मरहबा मरहबा कपे गल मां आवाज़ आयो सजाद कुछ निभजी वई आ कुछ रहिजी वई आ सजाद ॾसे आ तुंहिंजी बुआ जो कहिड़ो हाल आ मुंहिंजी सकीना जो कहिड़ो हाल आ बस केवला न पढ़ंदुमि त कीअं सर आयो ॾाढो ॾुखियो या सुखियो ज़िंदान में सर आयो हुसैन जा मातमदार करबला जे ग़रीब जो बचड़ो बाबे जो सर खणी ज़िंदान में आयो चए तो बुआ ॾसे आ काथे आ मुंहिंजी सकीना मरहबा मरहबा अॼु बि न रोईंदे बाक़ी कॾहिं रोईंदे हुसैन जा मातमदार पुछई काथे आ सकीना आलिया जो आवाज़ आयो आ हाणे हाणे मिट्टीअ जो सिराणो बणाए सुम्ही आ करबला जे ग़रीब जे रोअण वारो करबला जो ग़रीब जो बचड़ो फरमाए तो सकीना जाग बाबो मिलण आयो अथई मरहबा मरहबा बाबे जो नालो आयो आ इएं उथी आ जीअं पखीअ खे गज़ लॻंदो आ चए थी काथे आ मूं ग़रीब जो बाबो रुमाल हटायो वियो बाबे जो सर साम्हूं आयो बीबीअ बाबे जो सर खणी सीने ते रखियो मरहबा 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 बाबे जो सर खणी सीने ते रखे चई बाबा क़िस्मत जी ॻाल्हि आ मदीने में तू सुमारींदो अॼु शाम जे ज़िंदान में मां तोखे सुमारिया बाबे जो सर सीने ते रखियई चार ॾुखिया वेण करे अल्लाह खड़े मां पढ़ी सघां तूं ॿुधी सघे पहिरियों वेण करे चई बाबा जेके ईद ॾींहुं पाराया एॾे ज़ोर सां लाथई बाबा न सजे थी सुम्ही सघां हो बाबा न खबे थी सुम्ही सघां मरहबा मलक दफ़ा मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे बाबा न सजे थी सुम्ही सघां न खबे थी सुम्ही सघां ॿियो वेण करे चए थी बाबा शाम जे रेसन जूं धियूं नरम तकियनि ते बाबा मां सकीना मिटीअ ते टियों वेण करे चई बाबा हिकु दफ़ो अखियूं खोले ॾिसे आ मां 4 सालनि में ॿुढड़ी थी वई ओ बाबा मुझे सर जावा मरहबा मुझे बजाला बाबा मैं लख दबा बाबा मैं लख दबा त्यों वेण करे फरमाए थी बाबा हिकु दफ़ो अखियूं खोले ॾिसे आ बाबा मैं 4 सालनि में ॿुढड़ी थी वई आ हेॾा सकीना जो वेण मुकियो आ फिज़ा मुंहं ते मातम कयो आ रोई करे फरमाए थी सजादा जल्दी अचे आ भेण मरी वई थई मरहबा 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 सजाद भेण मरी वई थी ॾुखियो यस मालिक दफ़ा मुंहिंजी कहिड़ी मजाल आ अॼु चौथे इमाम खे रोअण आया वेठा हो जीअं जो मौला खे
ख़बर लगी आ सकीना हली वई आ सकीना जी मैयत ते ईअं आयो आ जीअं झिक ते पाणी ईंदो आ रोई करे फरमाए थियो हर मोड़ ते मूं सां साथ रही आ हाणे सकीना भाउ खे अकेलो कयूं पई वञे बाबा के चइजां जाते पाणी मिलंदो हो सजाद पहिरियों मूंखे ॾींदो हो